हेड़ा ढगा सफ़ा निभागा 12 महीने में हिकु त्योहार तो अचे ईअं न नाए धोपिजी करे माण्हू संभरी करे वे केरु अचे वञे त छा चवंदो माण्हू थी करे नथो वेही सघे हरू भरू अहिड़ा फाटल कपिड़ा ॾियारी ते वणनि था भला भाभी मां तव्हांखे छा ॿुधायां मुंहिंजे माइके में ॾियारी ते धनतेरस ते असां सभिनी खे मुंडियूं फुलियूं मूंखे वठी ॾींदा हुआ ऐं हिते मुंहिंजे सावरनि में भाभी हेड़ा सुन्या माण्हू मन ॾिठा भाभी हर चीज़ में तुर 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 सोन था कयूं सोन था कयूं न भाभी मां त चइण ई छॾे ॾिनो आहे ई पीउ पुटु अॼु ॿई मैच आहे न हा त ॾियारी दुकान सफ़ाई खानो सभु वियो कंहिंजी परवाह थोड़ी आहे भाभी हाणे बसि मैच टीवी ऐं मैच ही बिल बड़ियूं बि तव्हांजे जहिड़ी आहिनि कॾहिं भरनि थी कॾहिं विसामदी थी वञनि सुठी बिल बड़ियूं नथा वठी अचो ॾिसो मां पहिरीं थी ॿुधायां पाड़े वारा सजा ईंदा जंहिंजे जे हथ में सोन पपड़ी जो डिॿो हो न ॿाहिरां ई मोकिलाइजो घर न घेली अचिजो मां पाणी बि न पीआरींदमि हेॾा भला ॿुधो था थोरी देरि घणी मैच छोड़ो न भला थोरो टाइम निकालो ॿारनि जे लाइ नया वॻा वठी अचूं पटाका वठी अचूं सुभाणे ॾिसो मूंखे टाइम न मिलंदो बत्तियूं ॿारो सॼी पूजा जी तयारियूं करो पोइ साग सब्जी ठाहियो न थींदो सुभाणे न थींदो हेॾा हाँ गुड्डू कीअं था चऊं असां ॾियारी माता फुला ॾे ॾियारी जो ॾीओ ॿरियो नंढे वॾे जो ॾिबण मिठो